पांजे भाव दे फोन करे, फोन करीस तो 10 लाख रुपया मोकले। तो गुलड़ पांजी मासूम भेण जी उम्र 12 साल है, गोहर से शादी तो करण चाहे से, गोहर जी उम्र 60 साल है। ॾिसां त टिकटॉक कीअं थो ठहे। हां अरे ही चोॾहीं जो चंड किथां आयो, हां त टिकटॉक में पूरो ई कोन थो थिया। खपड़े भाई खपड़े वाले नंढे बारे जी ढेसियूं खपड़े, ओए खपड़े वाले, ओए खपड़े, ओए मास्टर खपड़े वाले। अस्सलाम वालेकुम, खान केड़ा हाल है? वालेकुम अस्सलाम यारा, खैर ठीक ठाक, अमुन शांतियों करार। खैर अल्हम्दुलिल्लाह। खान है तुझा पैसा वठ। ओए यारा शुक्र है तुझो मास्टर, तू केडी त भली होदी, तू टाइम ते मुके पैसा दीदी, सारंग मुके रोज रोज कूड़ा दिलासा दीदी। गुलखान कर्ज एक वडो मर्ज है, मर्ज है कर्ज जेतरो हुंदो ओतरो ही नुकसान है। तू जो हक है तो असा गरीबन जे मथो एहसान करे कपड़ा दींदो, असा जो भी फर्ज है तो तुझी असा इज्जत कई। ओए मास्टर साहब, तो गुलखान जी दिल खुश करे चडी, मुके कसम है नसवार जो तू मुजी भा हुदी, दी क़यामत ही मुजी तू भा हुदी। देखो मास्टर मोहल्ला थी, खुदा हाफिज मास्टर साहब, खुदा हाफिज। ओए कपड़े हाणे भगवान ही को रस्तो ॾेखारे, न त असां गरीब काॾे वेंदासीं। हाणे को भगवान ही का कृपा करे। असांजी मदद ॿियो केड़ी भी न कंदो, भगवान जी कृपा सां। पीर साईं आहे साईं आलम साईं, हलो तुन ॾे हलऊं। निर्मल तोखे यकीन है तो वो असांजी मदद कंदो? निर्मल दास मूंखे त लॻे थो त हाणे उहो बि असांजी मदद कोन कंदो। तव्हां यकीन कयो, तव्हां यकीन कयो त उहो ई मदद कंदो असांजी, भगवान जी कृपा सां। निर्मल दास ठीक तो चे? त पोइ ठीक आ, अचो त हलऊं पीर साईं ॾे, उथो। अल्लाह जी मेहरबानी सां हिन फसल तमाम भला थिया आहिनि। जी चाचा साईं, अल्लाह पाक जी रहमत आहे ऐं हारनि जी महिनत आहे, तॾहिं त फसल सुठा थिया आहिनि। चाचा साईं हिकु ॻाल्हि चवां, नाराज़ त न थींदव? न पुट लक्ष्मीर, मां नाराज़ छो थींदुसि, तोखे जेको चवणो आहे उहो चओ। चाचा साईं मां चाहियां थो त तव्हां भेण सनम ऐं अकबर खे माफ़ कयो, छो जो पोइ बि हू असांजी न्याणी आहे। पुट लक्ष्मीर, मूं त हुननि खे कॾो को माफ़ करे छॾियो हो, पर ख़बर न आहे हू हिनमहिल कहिड़े हालनि में हूंदी ऐं किथे हूंदी। चाचा साईं भेण सनम तमामु घणो ख़ुशि आहे ऐं अकबर हुनजो तमामु घणो ख़्यालु रखे थो। पुट तोखे इहा ख़बर कीअं पई ऐं तोखे कंहिं ॿुधायो? चाचा साईं भेण सनम मूंसां शहर में मिली ऐं मां हुनजे घर बि वियुसि। पुट लक्ष्मीर, जेकॾहिं उहो तोसां मिली आहे त ख़ुदा जो वास्ते हिकु दफ़ो मूंखे पंहिंजी धीउ ॾांहुं वठी हल। वारो कर पुट लक्ष्मीर, जल्दी हल, मूंखे धीउ सनम सां मिला, हुनखे ॾिठे ॾींहं थी विया आहिनि। चाचा साईं जल्द भेण सनम ॾे हलंदासीं, ऐं ॿी ॻाल्हि भेण सनम जो मूं वटि नंबर बि आहे। वारो कर पुट,
देर न कर, देर न कर। मूंखे पंहिंजी धीउ सां ॻाल्हाए वारो कर। जी चाचा साईं, मां हाणे ई तो नंबर मिलाया भेड़ सनम जो। अदा लखमीर केड़ा हाल है? मां तुंहिंजो बाबा जलाल तो ॻाल्हायां। पुट खुश त आई न? बाबा मां बिल्कुल ठीक आया। हेलो हेलो पुट लखमीरा, तू न ॻाल्हाए। वो मुखो नाराज़ आहे, मुझसे नथी ॻाल्हाइण चाहे। बस चाचा साईं बस, तव्हां परेशान न थियो। असां सभु पाण में जल्दी गॾिजी रहंदासीं इंशाअल्लाह। देर सर मथां वटि ईंदी। चाचा तव्हां परेशान न थियो। जी आदिल मूंखे खेर में घुरायो अथई। गुलण, मूं ॿुधो आहे त तूं पैसनि जे लालच ऐं लोभ में अची पंहिंजी 12 सालनि जी मासूम न्याणी 60 साल जे पोड़े अली गोरा सां तो परणाए। मुंहिंजी मर्ज़ी, मुंहिंजी भेण आहे, इन में तोखे कहिड़ी तकलीफ़? गुलण, हिन ॻोठ जी हर न्याणी मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजी भेण आहे। तुंहिंजी भेण बि मुंहिंजी भेण आहे। अड़े ज़ालिम, पैसनि जे एवज़ न्याणी खपाइण हिन इस्लाम में ॾोह आहे, गुनाह आहे। अड़े गुलण, पंहिंजो मान मर्तबो थो ख़राब करीं। ये सभु किताबी ॻाल्हियूं आहिनि आदिल, कहाणियुनि में भलियूं लॻंदियूं आहिनि, हक़ीक़त में न। हक़ीक़त में पैसो सभ खां वॾी अहमियत रखे थो। गुलण, जेके माण्हू पैसनि जी लालच में अची पंहिंजी मासूम न्याणियुनि खे खपाइनि था न, उहे हिते बि ज़लील थिया आहिनि त मथे बि ज़लील थिया आहिनि। आदिल, उहो उनजो नसीब। मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे। घोर मूंखे पूरा 5 लख थो जे 5 लख। अड़े गुलण, पैसा तोखे मां ॾींदुसि। बेली, पंहिंजूं मासूम न्याणियूं पैसनि ते न खपायो। उन्हनि न्याणियुनि जा घर कॾहिं बि आबाद न आहिनि थींदा। अच्छा, त इहा ॻाल्हि आहे। तॾहिं मूंखे एतिरी देर ताईं लेक्चर पियो जी। तुंहिंजो मक़सदु मूं न सम्झो। मक़सदु इहो साफ़ आहे त तूं मुंहिंजी भेण सां शादी करण थो चाहीं। पंहिंजी बकवास बंदि कर। अड़े तो में त इंसानियत ई न आहे रही। हाणे घणो मथो न हण। भेण तोखे पंहिंजी भेण सां कारो। मूं तोखे चयो न त उहो तुंहिंजी भेण न आहे, आदिल जी बि सॻी भेण आहे। शर्म कर। माना त तूं प्यार वारी ज़बान न सम्झंदी। सीमा, तू हिते छो आयो आई? थी सीमा, हे पी पोरो बाजे डो जी तोखां माफ़ी वठण आयो आहे। अलीअ जेको गुनाह कयो आहे, हिन पी खे ॾिसी उनखे पुट माफ़ कर। आदिल,
पंहिंजी पढ़ी लिखी भेण मुझे चवण ते अली खे ॾियण चाहिए ऐं अली छा कयो उनखे मारे छॾे। अली हिकु न पर अलाए केतिरा क़त्ल कया आहिनि। तोखे नाहे ख़बर शाहीन लक्ष्मीर सां मोहबत कंदी हुई ऐं उन मुझे करे कुर्बानी ॾिनी ऐं शादी लाइ हा कयईं ऐं उन ज़ालिम उनजी मोहबत ऐं उनखे मारियो। तव्हांखे मां कॾहिं बि माफ़ न कंदसि, कॾहिं बि माफ़ न कंदसि। थी जे कॾहिं मूंखे ख़बर हुजे हा त शाहीन लक्ष्मीर सां मोहबत थी करे त उनखे कॾहिं बि मां न चवां हा त तूं हुन सां शादी कर, त कॾहिं बि तोखे शाहीन जे रिश्ते जे लाइ न चवां पुट न चवां। छो जो लक्ष्मीर उन इंसान जो पुटु आहे जे सॼी ज़िंदगीअ सां ग़रीबनि जी मदद कई आहे, मदद कई आहे। अॼु मां तव्हां सां गॾोगॾु उन कमाल खान जो बि ॾोही आहियां। हाणे सुठो हिन में थी त हितां हलियो वञ ऐं ॿीहर मुंहिंजे साम्हूं न अचिजांइ। शाहीन सां गॾु सीमा बि मरी वई आहे। न आहियां मां तुंहिंजी धीउ, मां हिन घर जी धीउ आहियां ऐं आदिल जी अमानत आहियां। तोखे मां थी करे न पर पंहिंजो पुटु करे पालियो आहे। पंहिंजे पीउ खे माफ़ कर। चा मां वञा त केॾांहुं वञा ऐं तूं नाराज़ केॾांहुं वञा मां? हिन खां सुठो आहे त मां मरी वञा। पर खुदा जे तरफ़ां मौत बि कोन थो अचे धीअड़ी, मौत बि कोन थो अचे। मां तव्हांखे कॾहिं बि माफ़ न कंदसि। तूं हितां वञी थो या छुरी खणी पंहिंजो पाण खे मारिया। एक पासे मुड़स बे पासे पी मां वञा त काने वञा। बाबा मूंखे माफ़ कर। अॼु मां तोखे पंहिंजे घरों कढी वॾो पाप कयो आहे। बाबा साईं मूंखे तो ई त चयो हुयो त शादी खां पोइ न्याणी जो घर मुड़स जो हूंदो आहे, पीउ मां जो न। तो ई चयो हुयो बाबा। अॼु मां आदिल खे छॾे तो वटि कीअं अचां बाबा? कीअं मां तोसां ॻाल्हायां? आदिल मुंहिंजे करे पंहिंजी भेण जो रिश्तो अलीअ खे ॾिनो। अली हुन मासूम जो क़त्ल कयो। बाबा हाणे मां कीअं तव्हांखे माफ़ कयां? अगरि जेकॾहिं मां तव्हांखे माफ़ थी कयां त आदिल मूंखां नाराज़ थींदो। मुंहिंजा पीउ मूंखे माफ़ कजे। चल रब पाक वो भी मुझे माफ करे। इन्हें बेचारे में मुझे कट मुझा मौला कट मुझे। फकीरा कर खबर नवाज़े पैसा दिना या न? और बाबा नवाज़ा सभई पैसा दिना। या त वडी खुशी जेडी गाल आहे जो नवाज़ जेडे मानू पैसा दिना। और बाबा हेतरा ॾींहं थिया तव अकबर जो को बंदोबस्त ही न कयो तव। और बाबा अकबर के वनी जल्दी मौत दे, मुखा सबर न थो थे, न त मां वनी थो ॾियांसि मौत। तव्हां परेशान न थियो। अकबर खां हिसाब वठंदासी। मां जेल में पंहिंजो ॾुखियो कटियल वक़्तु पंहिंजे दिल में दफ़न करे छॾियो आहे। ऐं हा हाणे उहो तबाही आणींदो अकबर जे मौत सां। भाजाई ख़ैर त आहे? तव्हां कुझु परेशान आहियो? न अदा अहिड़ी का बि ॻाल्हि न आई, बस थोरो मथे में सूर आई। भाजाई तव्हां वेहो त मां डॉक्टर खां दवा वठी अचां। अदा दवा जी का भी जरूरत न आहे, तव्हां वेहो त मां तव्हां लाइ मानी खणी अचां। ठीकु आहे भाजाई। आचर कर खबर छा पियो सोची? शमू सेठ जो नंबर बंद आहे। पोइ हाणे छा थींदो? ॾिसूं था 2-3 ॾींहं, न त यार मूंखे वञिणो पवंदो हुन ॾांहुं। आचर ॿी ॻाल्हि त
कुझु ॾींहं चोरी करणु बंदि कयूं, छो जो हिन तरह जो जेको पुलिस ऑफिसर आहे न तमामु सख़्तु ऐं ईमानदार आहे। आचर कमाल खान खां ई नथो ॾिजे त इहो पुलिस वारो कहिड़े बाग जी मुरी आहे। शमू अॼु राति ताईं ॾोह करणो आहे। ठीकु आहे आचर। ठीकु आहे बाबा, ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम पीर साहब। वालेकुम सलाम अली। ॾे ख़बर ख़ैर में अचणु थियो आहे। पीर साईं 2-3 ॾींहं थिया आहिनि असांजी चोरी थी आहे। पुट इहा त वॾी ॾुख जी ख़बर आहे, रब पाक रहम कंदो। पीर साईं चोर ॿिया के न पर शमू ऐं आचर आहिनि। पुट तोखे कहिड़ो सबूत आहे त इहे चोर आचर ऐं शमू आहिनि? अथई को गवाह या सबूत त तुंहिंजी में मां अॼु ई वठी थो ॾियां। पीर साईं मूं वटि सबूत या गवाह न आहे पर मूंखे आचर धमकी ॾिनो हुई। पीर साईं हाणे असांजे लाइ दुआ घुरो त असांखे जल्दी में मिले। मां निमाज़ में रब पाक अॻियां तुंहिंजे लाइ दुआ घुरंदुसि त तुंहिंजी चोरी तोखे मिली वेंदी। अलाह पाक ख़ैर कंदो। ठीकु आहे पीर साईं। जी कर ख़बर खैर में अचणु थियो आहे? साहब मुंहिंजो नालो गुलाणा आहे ऐं आदिल मूंसां बेगुनाह विड़ियो आहे। गुलाणा का त ॻाल्हि हूंदी न? साहब का बि ॻाल्हि न आहे, बसि मां ग़रीब आहियां ऐं इन लाइ मूंसां विड़ियो आहे। ठीकु आहे आदिल खे मां पाण ॾिसां थो, तूं मूंसां अच तालम हली आ। कहिड़ा हाल आहिनि? ऐं मां तुंहिंजो भाउ। अदा ईअं न चओ, असां ॿई हिक माउ पीउ जा पुट आहियूं। तो जहिड़े लालची इंसान खे पंहिंजे भाउ चवंदो बि शर्म थो अचे। बाबा यमड़ इहा तरबियत न ॾिनी त असां ग़रीबनि जूं चोरियूं कराए ऐं उन्हनि जा माल खाऊं ऐं मासूम नियाणियुनि खे पंहिंजो हवस जो शिकार कयूं। अदा मां कंहिंजी बि चोरी नाहे कराई। तूं खणंदे मुंहिंजो कसम जो तो गुलण जी चोरी नाहे कराई? भाउ उहा मूंखां ग़लती थी आहे, मूंखे माफ़ कर। मां उन ॾींहुं तोखे माफ़ कंदुसि जंहिं ॾींहुं तूं पाण खे पुलिस जे हवाले कंदे। ठीकु आहे मां जल्द पंहिंजो पाण खे पुलिस जे हवाले कंदुसि। तुंहिंजी इहा मजाल जो तूं पैसे लाइ पंहिंजी नियाणी खपाई? बख्शल मूंखे सभु ख़बर आहे त इहे कागज़ तोखे कंहिं घणे में ठाहे ॾिना आहिनि। मुंहिंजो ई पुटु आहे, असांजा मुंहं ढाई अहिड़ा आहिनि, जेको ॾिसे थो उनखे छिरक पइजो। लालच 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 लालच